26 जुलाई 2024 कारगिल युद्ध जा 25 साल रजत जयंती यादि कयो वेंदी है जॾहिं असांजे वीरनि गजगोड़ कई त दुश्मन थर थर पिया ॾकनि, शिकिल थी वञे तूरी। पोइ छा पिया चवनि पंहिंजो पाण में, अड़े घाटो भञी छॾींदे अहिड़ा ॻुझा अथई हिंदुस्तानी, खुटीअ खैं जो हथ टिकायो यादि अची वई नानी। ही घाटो भञी छॾींदे अहिड़ा ॻुझा अथई हिंदुस्तानी, खुटीअ खैं जो हथ टिकायो यादि अची वई नानी। अरे हूअं पिया पंहिंजा पाण में विढ़ंदे, हर हर रंग मटींदे, जंग छिड़ी सभु हिकु थी वेंदे, सोटा हणी सटींदे। मायूं ॾियनि पियूं ज़ेवर ऐं मर्द पिया नारा लॻाइनि, ॿार पिया दुश्मन जे पुतले ते नकली गोलियूं हलाइनि। डाकुए खूनी बि चवनि पिया, डाकुए खूनी बि चवनि पिया, ॾींदासूं कुर्बानी। खुटीअ खैं जो हथ टिकायो यादि अची वई नानी। अरे चोरीअ चोटीअ ते पहुतासीं, उते बि कोन छॾियाऊं। सियाणा अहिड़ा घेरे घाटी रसद बि बंदि कयाऊं, ॼर बुख पिया था मरूं। चइनी पासे फ़ौज हिननि जी, चइनी पासे फ़ौज हिननि जी, कंहिंखे कंहिंखे मारियूं वरी ढुजनी कोन। असां ॼण फूसी बम पिया ॿारियूं, बुख में पिया आंडरा फथकनि, बुख में पिया आंडरा फथकनि। ॿियो हमिलो आसमानी, खुटीअ खैं जो हथ टिकायो यादि अची वई नानी। अरे पत्थर बि कंहिंखे कोन हणनि, अहिंसावादी पत्थर बि कंहिंखे कोन हणनि, से गोला पिया केराइनि, तेज़ घुमाइनि पिया जहाज़, यार मथो पिया फेराइनि। ख़बर वाहे शींहं आहिनि हू, आहियूं असां म्याऊं, त बि पिया हर हर चुर्च कयूं, यार कुते जा पुछ आहियूं। हाणे हणनि था एक्शन, हाणे हणनि था एक्शन, जानी वरी कंदे नादानी। अरे खुटीअ खैं जो हथ टिकायो यादि अची वई नानी। अरे घाटो भञे छॾींदे अहिड़ा ॻुझा अथई हिंदुस्तानी, खुटीअ खैं जो हथ टिकायो यादि अची वई नानी।